जी नाज़रीन, गोड़ाने डैम जा मुतासर ख़ानदान एक दफ़ो ॿीहर प्रेस क्लब इस्लाम कोट ते पहुतल आहिनि। एहतिजाज कनि पिया। हिननि खां पुछूं था त हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे। पीपल्स पार्टी वारनि कंपनी वारनि असांखे उथियारे विया। अॼु तक ताईं का पसंदि हिननि पवण वारी कोन कई आहे। कंपनी चवे थी त असां सिंध हुकूमत जे पैसा हवाले करे छॾिया आहिनि, तव्हांखे सिंध हुकूमत ॾियनि। अॼु असीं चऊं था सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे अचे असां पुछाणूं करे। अॼु 10 ॾींहं थिया आहिनि, 2 साल अॻे असां घोड़ा घोड़ा करे प्रेस क्लब ते। अॼु 10 ॾींहं थिया आहिनि, धरणियूं असीं ॾे वेठा आहियूं। न असां कंपनी ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, न सिंध हुकूमत तयारु आहे असां ॻाल्हाइण लाइ। कटण साईं असां साईं गुरू वारे नाजाइज़ी ज़ुल्म कयो आहे, जंहिंसां वाइदा करे चुका आहिनि। वाइदो असांजो हिन जो को बि मसइलो हल न थियो आहे। असांजो 24 साल आहिनि, ॿिया 23 साल आहिनि। डिप्टी कमिश्नर जी मंज़ूरी सां उहे ई ॿार आहिनि, उहो बि असांखे को वाह न मिलियो। असां सां ज़ुल्म आहे, नाजाइज़ आहे। असांखे चयो त तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदा। असांजो माण्हू को बि न आहे। गोड़ाणे काटण जो को बि ऑर्डर कंहिंखे न मिलियो आहे। असीं सभु तगारियूं खणंदा रहियूं। असांजो ॿनी जो टुकड़ो हिकिड़ो हो, उहो बि जेम में वियो हलियो। साईं असांजो एहतिजाज इहो ई आहे त असांजा जेके हक़ हक़ूक़ आहिनि उहे मिलनि। असांजो जेको यकसाला आहिनि या असांजो सम्झि जेके वाइदा करे विया आहिनि त 16 खां वठी सम्झि इहे वाइदा कया आहिनि त तव्हांजे जेके सम्झि ख़ानदान आहे त फ़ी लख रुपया ॾींदासीं सालानो, उहो जेको आहे असांजा कार्ड लिखी विया आहिनि। असांखे का शइ न मिली आहे। एंगरो जेको आहे सरासरी असां सां धोखो कंदी आहे। असां मिसकीन माण्हू आहियूं, असांखां ॿनियूं ॿार खसिया आहिनि, त उन जो असांखे हक़ त मिले। असांखे यकसाले जो हक़ मिले, असांखे लख रुपया साल मिले। पीपी नुमाइंदा चुनण नुमाइंदा जेका आया हुआ उहो वाइदा करे विया। असां जेका इलेक्शन खां पोइ बिल्कुलु ईंदासीं ऐं तव्हांजा मुतालबा जाइज़ मुतालबा हल कंदासीं। उहो न आहे, शर्म जी ॻाल्हि आहे। जेको ॻोठाणनि एहतिजाज कयो हेॾो सारो 4 साल 5 साल एहतिजाज कयो, जंहिं मज़ूरी तगारी खणी उहो छॾी करे हिते एहतिजाज कयो त उन्हनि जा पंहिंजा राइट मिलनि, उन्हनि जा पंहिंजा हक़ मिलनि। इहो हक़ मिलणु खपनि। अगरि जे न त चुनण नुमाइंदा आहिनि, ॿियनि खे इहो ॿुधाइनि था त पोइ हक़ ॾियो। अगरि जे न त हक़ीक़ी हक़ जेका विड़ी वठिबा। जी नाज़रीन, ही गोड़ाने डैम जा मुतासर हुया जिन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। ही मुतालबो कनि पिया त असांजा जेके यकसाल आहिनि उन्हनि जी पेमेंट असांखे नथी मिले। ॿियो ही मुतालबो कनि पिया त सिंध हुकूमत तरफ़ां जेका 1 लख रुपया मुआवज़ो जेको मुक़ररु कयो वियो उहो असांखे ॾेई असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे मंज़ूर कया वञनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।